कश्मीर में लगल धरणू नेट बिना ऐलान के ख़त्म थी वियो। हज़ारे माण्हू गुज़िरियल 4 ॾींहंनि खां कश्मीर जे डेरा मोड़ ते कैंप हणी वेठल हुआ। शहर 4 ॾींहंनि खां बंदि हो। ओचितो धरणो ख़त्म कयो वियो। हिंदू पंचायत ते इल्ज़ाम आहे त उन जे माण्हुनि शामियाना डाइण शुरू करे छॾिया ऐं उते मौजूदु माण्हू पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थिया। छा थियो ओचितो ओचितो? मां आहियां तव्हांजो हैदर मला ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। जेकॾहिं तव्हां अञा ताईं ही चैनल सब्सक्राइब न कयो आहे त चैनल सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। कश्मीर कंदकोट ज़िलो सरदारनि ऐं उन्हनि जे क़बाइली फोर्सिस धाड़ेलनि जे कब्ज़े हेठि गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां आहे। कश्मीर में मौजूदु वापारी उहो हिंदू हुजे या मुस्लमान, उहो सरदारनि ऐं धाड़ेलनि जे अताब हेठि रहियो आहे। सिंधी हिंदूअ जी त इन क़िस्म जी साइकी ठाही वई आहे त जेकी बि हू इन इलाइक़नि में इन्वेस्टमेंट करे थो, का फ्लोर मिल लॻाए थो, को ॿियो कारखानो लॻाए थो, को कारोबार करे थो, त मक़ामी सरदार खे बिना इन्वेस्टमेंट जे, बिना पैसनि जे उनखे हू हिसेदार करे थो। ऐं के माण्हू चवनि था त उनजो हिसो 25% आहे, 25% उनजो हिसो मुक़ररु कयो वञे थो। त इन सॼी सूरत हाल में जेको हिंदू आहे, जेको सिंधी हिंदू आहे, उन सिंधी हिंदूअ खे न सिर्फ़ु मुआशी तौर ते सरदारनि ब्लैकमेल करे रखियो आहे, पर पोइ जॾहिं सिंधी हिंदू को इनकार करे थो कंहिं मामले ते या थोरो मुआशी तौर ते सगारो थिए थो, उनखे अगवा करायो वञे थो। हाणे ताज़ो हिकिड़ो मासूम ॿारु अगवा कयो वियो, उन खां गॾु हिंदू पंचायत जो मुखी गिरफ़्तार अगवा कयो वियो, उन खां पोइ सागर कुमार खे अगवा कयो वियो ऐं केतिरे अरसे खां 12 महीननि खां प्रिया कुमारी अगवा थियल आहे ऐं उहा धाड़ेलनि वटि आहे। उन जे बाबति का ख़बर नथी मिले। त ही गुज़िरियल केतिरे अरसे खां कश्मीर जेको अमन अमान जे हवाले सां तमामु हिसास ज़िलो सम्झो पियो वियो ऐं उते जेकी बि माण्हू हुआ उन्हनि माण्हुनि अमन अमान चाहियो पिए। त इन ते जेकी तहरीक शुरू थी गुज़िरियल 6 महीननि खां, पहिरीं तहरीक STP उन जा बुनियाद रखिया ऐं पोइ बुख हड़तालूं थियूं, जुदोजहदूं थियूं, मुज़ाहिरा थिया ऐं पोइ उहो जेका भाण जी बाहि हुई, जेका अंदरि ॿरी पए, उहा ओचितो ओचितो लाओ करे ऐं उभरी आई। पहिरीं 5 ॾींहं पहिरीं हिकिड़ी तमामु वॾी रैली कढी वई, जंहिंमें हिंदू पंचायत त हुई, पर पोइ कश्मीर जा सभु माण्हू उन में शामिलु हुआ ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते उहा डेरा मोड़ ते अची वई ऐं उहा कैंप जी शिकिल में इन मोड़ खे बंदि करे बीह रही। इन मोड़ जे बंदि करण सां हज़ारे गाॾियूं बीह रहियूं। रसद जेका आहे उहा बंदि थी वई हली ऐं 4 ॾींहंनि ताईं इहा कैंप जारी रही। 5 ॾींहं उनजो इख़्ताम थियो ऐं इख़्ताम ॾाढो ड्रामेटिक इख़्ताम थियो। 2 माण्हू बाज़ियाब थिया ऐं जुदोजहद जो इहो बुनियादु रखियलु हो त जेसीं ताईं समूरा माण्हू बाज़ियाब न थींदा तेसीं ताईं हीअ कैंप न हटाई वेंदी। पर राति सरदार सलीम मज़ारी जो फर्ज़ंद ऐं गॾोगॾु SSP अमजद शेख, DC ऐं ॿिया सरकारी कामोरा उन कैंप ते पहुता ऐं उन्हनि तकीरूं कयूं ऐं उन्हनि चयो त सागर कुमार 72 कलाकनि में असीं तव्हांखे वापसि कंदासीं, तव्हां कैंप ख़तमु कयो। ऐं पोइ हिंदू पंचायत कैंप ख़तमु कई। हिन कैंप जा ऐं हिन एहतजाज जा, हिन जुदोजहद जा उत्साहींदड़ पासा उहे इहे आहिनि त माण्हू पहिरें दफ़ा कश्मीर में एतिरे वॾे तइदाद में सॼे ज़िले मां गॾु थिया। हिन जुदोजहद सरदारनि ऐं उन जी अगवा जी इंडस्ट्रीअ खे सॼी दुनिया में निर्वार कयो। धाड़ियल राज जे ख़िलाफ़ु माण्हू गॾु थिया ऐं पोइ उहा तहरीक ॿिए ॾींहुं तीन तलवार कराची ते पहुती ऐं पोइ सॼी सिंध में उहे मुज़ाहिरा ऐं जुदोजहदूं ऐं रोड ब्लॉक थियणु शुरू थी विया हुआ। इन तहरीक दौरान उहे माण्हू जिन माण्हुनि जुदोजहदनि मां वेसाह कढी छॾियो हो त उन्हनि खे इहा हो त हाणे सिंध जे अंदरि का बि तहरीक पैदा न थींदी, जुदोजहद पैदा न थींदी, हाणे बसि सिंध सुंड थी वई आहे। उन्हनि माण्हुनि खे बि इहो वेसाह थियणु शुरू थियो त सिंध जेॾी महिल बि चाहे ओॾी महिल भड़को ॾेई उथी सघे थी ऐं सिंध जा लखे माण्हू हिन जुदोजहद दौरान मुतहरिक थिया।
हिन तहरीक जे करे ॿ माण्हू हिंदुनि जा आज़ादु थिया, हिकिड़ो मुस्लमाननि जो मक़वी थियल माण्हू डॉक्टर हो, उनखे बि आज़ादी नसीब थी। पर इतला इहे आहिनि त उहे सभई माण्हू उन जदोजहद दौरान प्रेशर त पैदा थियो, डेवलप थियो प्रेशर, ऐं हेॾी सारी जा जदोजहद हली, पर उनजे बावजूदि मुक़ामी सरदारनि भुंग वठी ऐं उनखां पोइ उन्हनि माण्हुनि खे आज़ादु कयो। मैसूम ॿार खे बि भुंग वठी पोइ आज़ादु करायो। ऐं सरदारनि जी हिन में जेका एंट्री हुई उहा पहिरें ॾींहुं तव्हां ॾिठी त उन में तेगो ख़ान तेगानी बि अची वियो, ऐं उन में भरचोनी जा पीर साहिबान बि अची विया, ऐं पोइ सरदार सलीम मज़ारी जेको उते तमामु वॾो बाअसर आहे, उन जा फर्ज़ंद अर्जुमंद उहे बि हिन तहरीक में शामिलु थी विया। त ईअं अमजद शेख जेका पहिरीं प्रेस ब्रीफिंग ॾिनी, उन चयो त अगवाकार भुंग वठंदड़ हिन तहरीक में अंदरि मौजूदु आहिनि। उहे नाला कोन वरिता, बहरहाल पाण खे सम्झी वञणु खपे त केरु हुआ जेके माण्हुनि खे अगवा कनि था या कराइनि था, ऐं पोइ भुंग वठी माण्हुनि खे आज़ादु कराइनि था, ऐं उन्हनि जो धंधो ऐं कारोबार कहिड़ो आहे उहो पाण खे सम्झी वञणु खपे त उते कंहिं कयो पिए। इन दौरान जेके कॉमपर्स पार्टियूं हुयूं उन्हनि पार्टियुनि मां बि माण्हुनि पंहिंजूं आङुरियूं खयूं। कॉमपर्स पार्टियुनि मां SDP जो जाम अब्दुल फत्ताह समय जो मौजूदु रहियो, SDP जो सैयद ज़ैन शाह मौजूदु रहियो, जसकम जो सनाम कुरैशी मौजूदु रहियो, ऐं ॿिया बि खोड़ सारा कॉमपर्स धड़नि जा माण्हू उन एहतिजाजी तहरीक जो हिसो थिया ऐं उते मौजूदु रहिया। पर ओचितो राति विच में इन तहरीक खे ख़तमु कयो वियो, हिंदू पंचायत ख़तमु करे छॾियो ऐं शामियाना लाहिण शुरू करे छॾिया। माण्हुनि में कावड़ ऐं गुस्सो ऐं जेका अनुमान हुआ उहे ज़ाहिर थियणु शुरू थी विया हलिया। किन माण्हुनि चयो त रियासती इदारनि जे प्रेशर ते इहो सभु कुझु कयो, किन चयो त सरदारनि जे प्रेशर ते इहो सभु कुझु कयो वियो। अंदरूनी कहाणी इहा आहे त जीअं ई धरणू 3 ॾींहंनि खां पोइ पंहिंजे सफ़ा हाई प्रोफाइल पोज़ीशन में पहुतो त रियासत पंहिंजे 5th कॉलमनिस्टनि खे उन धरणे में दाख़िल करे छॾियो। ऐं पोइ थियो छा त मग़वियुनि जी आज़ादी जा जेके नारा लॻा पे त मग़वी आज़ादु कयो, उन वक़्त ई न उथंदासीं जेसीं मग़वी असांखे वापसि न कंदो, अगवा थियल माण्हू वापसि न कंदो। उन में नवां नारा शुरू थी विया हलिया, केरु टोड़ींदो पाकिस्तान, ऐं न खपे न खपे पाकिस्तान टोड़ींदासीं, इन क़िस्म जा नारा शुरू थी विया हलिया। इन समूरनि नारनि दौरान हिंदू पंचायत ज़ाहिर आहे त उन कैफ़ियत में दाख़िल थी वई। हिकिड़ा त हिंदू माण्हू, ॿिया वापारी, टियों मसे हू जदोजहद जे उन मैदान ते पहुता, ऐं पोइ उन नारनि जे प्रेशर जेको रियासती इदारा हुआ उन रियासती इदारनि खे मौक़ो फ़राहम कयो त उहे सिंधी हिंदू जेके इन तहरीक में अॻुवाणी वारो किरदारु अदा करे रहिया हुआ, चौंक ते वेठा हुआ, 4 ॾींहंनि खां शहर कारोबार बंदि कयो वेठा हुआ, पंहिंजूं न्याणियूं, पंहिंजूं मारूं, पंहिंजूं वनियूं उहे हिन धरणे में विहारे वेठा हुआ। उन्हनि समूरनि ते इहो प्रेशर पियो त हाणे तव्हां पाकिस्तान टोड़ण जी तहरीक में दाख़िल थियो पिया, ऐं जेकॾहिं तव्हां ईअं कयो त पोइ तव्हांखे ॾुखिया ॾींहं ॾिसणा पवंदा। ऐं पोइ हिंदू सेठनि वटि को ॿियो ऑप्शन ई कोन बचियो त सरकारी इदारनि, रियासती इदारनि ऐं सरदारनि सां जेकी उन्हनि प्रेशर डेवलप कयो पिए 4 ॾींहंनि खां, उन्हनि सां हुननि ॻाल्हियूं करणु शुरू कयूं। तव्हांखे यादि हूंदो इन ई कैंप दौरान हिकिड़े नौजवान सरदारनि जे ख़िलाफ़ु तक़रीर कई, ऐं पोइ 2 कलाकनि खां पोइ उनजो वीडियो साम्हूं आयो त मां सरदारनि जे ख़िलाफ़ु जेका तक़रीर कई आहे उन लाइ मां माफ़ी वठां थो। त सरदारनि जो तमामु वॾो प्रेशर हो, छाकाणि सरदार राज जेको आहे उहो धाड़ियल फैक्ट्रीअ खे या धाड़ियलनि जे अगवाकारी जे हिन सॼे धंधे खे न सिर्फ़ु मदद करे थो, सपोर्ट करे थो, पर उन सॼे खे चरखे खे हलाए थो। ऐं वरी सरदारनि खे जेका सपोर्ट आहे उहो रियासती इदारनि जी सपोर्ट आहे। त इन सॼे तहरीक खे मुख़्तलिफ़ रुखनि सां सबोदास करण जी कोशिशि कई वई। सरदारनि कोशिशि कई, रियासती इदारनि कोशिशि कई, ऐं 5th कॉलमनिस्ट जेके हुआ उहे बि उन तहरीक में दाख़िल थी। ईअं जीअं बहरिया टाउन जे तहरीक खे हिननि तबाह ऐं बर्बादु कयो, हिकिड़ी अवाम जे वॾे समुंड खे हिननि रियासत जे तशदुद जे हेठि आणे छॾियो, बिल्कुलु ईअं ई हिन दफ़े बि कयो वियो। सो बाख़बर रहो ऐं होशियारु रहो। तहरीकुनि में जॾहिं इन क़िस्म जूं 5th कॉलमनिस्टनि जूं दाख़िलाऊं थियनि त उन्हनि खे रोकण जी कोशिशि कयो, उन्हनि खे पंहिंजे तहरीकुनि जे अंदरि जेको दाख़िल थियणु न ॾियो। ईअं ई 5th कॉलमनिस्ट माण्हू तहरीकुनि खे तबाह ऐं बर्बादु करे सिंध में जेको उत्साह पैदा थिए थो, जेका तहरक सिंध वठे थी, ऐं माण्हुनि खे गढ़ण जो जेको कमु थिए थो, लखे माण्हू जॾहिं पाण में मुतहद ऐं मुनज़्ज़म थियणु शुरू थियनि था, चौंकनि चौराहनि ऐं रोडनि ते धरना लॻणु शुरू थियनि था, उन वक़्तु ई रियासत जा 5th कॉलमनिस्ट जेके असांजे अंदरि मौजूदु आहिनि उहे रियासत जी वंगार वेही तहरीकुनि खे सबोदास करण में पंहिंजो किरदारु अदा कनि था।